अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरपुर माथेलो का कदीर बलोच जी रिपोर्ट शेयर कंदा हलूं। मीरपुर माथेलो भरसा ॻोठ शानदड़ शरीफ गुलाम यासीन लिगारी आबिद अली संदेलो फौजी तालिब हुसैन संदेलो पारां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शानदार महफ़िल मुनक़द कई वई। महफ़िल में खिताब कंदे मौलाना गुलाम यासीन कादरी चयो त मीलादे मुस्तफ़ा जो सॼो महीनो अक़ीदत एहतराम सां मल्हायो आहे ऐं हर मुस्लमान ख़ुशियूं मल्हाए थो। पंहिंजे महबूब जी आमद जो महीनो शानदार आजियां कई आहे। हुन चयो त इस्लाम अमन सलामतीअ वारो दीन आहे जेको असांखे सब्र सहब ऐं बर्दाश्त जो दर्स ॾिए थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूरे आलम इंसानियत लाइ रहमतुल आलमीन बणिजी आया आहिनि। रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को बि मट न आहे ऐं नात ख़्वाननि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान अक़दस में अक़ीदत जा गुल पेश करे महफ़िल के झुमाए छॾियो। मिलादे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल में आस पास जे माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई।